अस्सलाम वालेकुम ॿाहिरो जीअं त अॼु असां सिफ़्त जा ॿिनि क़िस्म पढ़ी आया आहिनि, 6 क़िस्म अॼु पढ़ंदासीं। उहो 6 क़िस्म सिफ़्त जो आहे सिफ़्त इशारो छा आहे। सिफ़्त इशारो छा आहे, इशारो लफ़्ज़ जी माना छा आहे। त असां पढ़ंदासीं इशारो लफ़्ज़ जी माना आहे तरफ़ ज़ाहिर करणु, यानी कंहिं शइ ॾांहुं रुख़ करे ॾिसणु, उनखे उन तरफ़ तवजा करणु, उनखे इशारे जे लफ़्ज़ जी माना चइबो। हाणे असां उनजी वस्फ़ पढ़ंदासीं त उनजी वस्फ़ छा आहे सिफ़्त इशारे जी। उहे लफ़्ज़ जेके जाइ या शइ तरफ़ या इशारो कनि तिनखे सिफ़्त इशारो चइबो आहे। उहे लफ़्ज़ जेके जाइ या शइ तरफ़ इशारो कनि तंहिंखे सिफ़्त इशारो चइबो आहे। यानी कंहिं बि शइ ॾांहुं कंहिं तरफ़ सां रुख़ या तवजा ॾियारीनि त हीअ शइ हिन साइड ते आहे, हिन साइड ते आहे, उनजो रुख़ या मोड़ उन तरफ़ ॾेखारीनि त उनखे जेको सो सिफ़्त इशारो चइबो आहे। ऐं इहे ज़मीर इशारो बि हूंदा आहिनि। त हाणे मिसाल पढ़ंदासीं ही, हू, इहे, उहे, इहे सिफ़्त इशारो बि आहिनि ऐं ज़मीर इशारो बि आहिनि। ऐं सिफ़्त इशारे जा 2 क़िस्म आहिनि, सिफ़्त इशारो क़रीब, सिफ़्त इशारो बईद। क़रीब माना वेझो, बईद माना परे। त ज़मीर बि हूंदो आहे, ज़मीर इशारो क़रीब, ज़मीर इशारो बईद। त हाणे सिफ़्त इशारो क़रीब छा आहे। ही उहे ज़मीर आहिनि जेके वेझे लाइ हूंदा आहिनि, मिसाल ही, इहे। हाणे सिफ़्त इशारो बईद, हू, उहे, यानी हिकिड़ो वेझो आहिनि, हिकिड़ा परे आहिनि। हाणे मिसाल जुमिला आहिनि, ही कापी आहे, यानी वेझो आहे, ही कापी आहे, त इहो थियो सिफ़्त इशारो क़रीब। इहे वण आहिनि, इहे वण आहिनि, मौजूदु आहिनि, जाम आहिनि, त इहो सिफ़्त इशारो क़रीब। हाणे हू छोकिरियूं आहिनि, हू परे लाइ यूज़ थी वियो, ई त सिफ़्त इशारो बईद। ठीकु आहे। त हाणे जेको असां वटि उहे ॿार आहिनि, उहे ॿार परे आहिनि, तंहिंजे लाइ इहो सिफ़्त इशारो बईद। ईअं साॻी जेको सो इहो ज़मीर इशारो क़रीब, ज़मीर इशारो बईद हूंदो आहे। हाणे मश्क हल कयूं था असां, इहो तव्हां कमेंट्स में ॿुधाइजो, ही किथे रहे थो, इन में ज़मीर इशारो कहिड़ो आहे। उहे सूफ़ तुंहिंजा आहिनि, इन में ज़मीर इशारो कहिड़ो आहे। हू छा थो लिखे, इन में ज़मीर इशारो कहिड़ो आहे। उहे कंहिंजा पुट आहिनि, इन में ज़मीर इशारो कहिड़ो आहे। त अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे बहितरीनु नॉलेज मिली हूंदी ऐं नेक्स्ट वीडियो में असां वधीक ईअं ई सिफ़्त जे ॿियनि क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं, सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।